महबूब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाया था तो वो शख्स कदे भी नाकाम न थींदो जे इस्तिखारो कयो मशवरो कयो ऐं उहो पेशेमान न थींदो जंहिं वॾनि सां मशवरो कयो। तव्हां सां पेशेमान छो थींदा आहियो? माज़ी जे करे। लेकिन तव्हां सां जेको बिल्कुलु ज्यादा फिक्रमंद थी वेंदा आहियूं, जेका चीज तव्हां असांजी बिल्कुलु निंड ख़राब करे छॾींदी आहे, सुकून ख़राब करे छॾींदी आहे, उहे हूंदा आहिनि माज़ीअ जा गुज़रियल वक़्त जा अमल। फलाणे सां अटकायो, हाणे बेचैन या किथे हितां न हमलो करे, किथे हितां न हमलो करे। ज्यादातर कर्ज़ी भी परेशान होता है, छो माज़ी जे अंदर उहे कर्ज़ त खणी वेंदा आहिनि, लेकिन उहे कर्ज़ बाद में पछतावे जो सबब बनदा आहिनि। ऐं कई मामलनि जे करे तव्हां सां जल्दबाज़ी में कम त करे छॾींदा आहियूं, लेकिन बाद में उहे तव्हां असांजे लाइ वॾो पछतावो बणिजी वेंदा आहिनि, तव्हां असांजे लाइ उहे वॾी परेशानी बणिजी वेंदा आहिनि। तव्हां सां वक़्त जी थोरणी जेका लालच या थोरो फ़ाइदो ॾिसी करे तव्हां असां कम त करे छॾींदा आहियूं, लेकिन उन जे बाद जे नतीजे ते गौर फिक्र न आहियूं कंदा। पोइ जॾहिं उहो वक़्तु गुज़री वेंदो आहे, पोइ तव्हां सां परेशान थी वेंदा आहियूं।